नारायण वासुदेव। हाणे अमृत पान करे तो देवता शक्तिशाली थिया, भिड़जिया वरी असुरन सां। एक बार तो राजा बलि निष्प्राण थियो। देव गुरु शुक्राचार्य वरी संजीवनी विद्या के द्वारा उन्हनि खे जीवित कयो ऐं चयो ॿुधो तव्हांखे जीतण जी हिकिड़ी कुशलता ईंदी। काॾों ब्राह्मणनि जी भक्त रथ ॾिनो, उन ते चढ़ी करे बलि महाराज हलिया, देवता हारजी विया। चओ जय श्री कृष्ण। बलि राजा बणिजी विया। गुरु शुक्राचार्य चयो तव्हां राजा तो बणिजी आयो पर योग्य न आहियो। 100 यज्ञ जॾहिं थींदा तॾहिं शतकृतु थींदो तव्हां, तॾहिं तव्हां देवताउनि जा राजा बणंदो। भले तव्हां खसे वरितो आहे राज युद्ध में, लेकिन एलिजिबल न आहियो। 100 यज्ञ कयो महाराज, यज्ञ करण शुरू कया। एॾे देवताउनि में त्राही त्राही मची वई। देवताउनि जी माता अदिति उन जे पतीअ चयो त भाई तूं बि विर्त कर। हाणे चओ हरि राम। उन्हें भी व्रत कयो। श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दयाल दुखभंजन पुरन कृपाल। ॾाढा दुखी आहियूं, राज वापस खपे। बलीअ जो तव्हां प्रतिकार कयो। भगवान चई मां राजा बलीअ खे त मां आंगुर बि न लॻाईंदुमि, उनजो वार बि विंगो न थियणु ॾींदुमि। अरे प्रभु त असांजा दुख तव्हां अगरि न मारींदोसि त कीअं कंदो? भगवान चई मां मारे नथो सघां पर घुरी त सघां थो। मतलब हा हा मां याचना कंदुमि। अखियूं भरिजी वियूं। तॾहिं भगवान साक्षात वामन रूप में राजा इंद्र जा नंढा भाउ थी करे प्रकट थिया। बोलो श्री वामन भगवान की। भगवान जो नालो पइजी उपेंद्र। नंढा भाउ थिया न राजा इंद्र जा। उपेंद्र इंद्रावर्जो वामनो बलिबंधन गजेंद्र वर्धः स्वामी सर्वदेव नमस्कृतः। हिकिड़े श्री कृष्ण भगवान के प्रणाम करण सां 33 करोड़ देवताउनि के प्रणाम थी वेंदो आहे। हाणे भगवान गुरु जी चवनि था वञो राजा बली जो राज वठी अचो दक्षिणा में। भगवान हलिया, राजा बली वटि पहुता। राजा बली टकटकी लगाए तो ॾिसी त एॾो सुंदर, एॾो प्यारो प्यारो, न्यारो न्यारो, ये कहिड़ो बटुक ब्राह्मण अची वियो आहे नंढी सी साइज में, आकार में। शुक्राचार्य जी भी अखियूं टकटकी लगाए ॾिसनि थियूं। राजा बली था चवनि महाराज तव्हां केरु आहियो, तव्हांजो परिचय छा आहे, छा था चाहियो, कोई सेवा हुजे त असांखे ॿुधायो। भगवान वामन चवनि था हे राजा बली मां संतोषी ब्राह्मण आहियां, मूंखे केवल 3 पग धरती खपे। राजा बली चए थो मूंखे त ॾिसो कम से कम मां एॾो वॾो राजा, मां 3 पग कीअं तव्हांखे ॾियां? 1000 पग घुरो, 10,000 पग। भगवान चवनि था ब्राह्मण खे ओतिरो ई घुरणु खपे जेको संतोष में कमु अची वञे, उन खां वधीक न घुरणु खपे। 3 पग ई मुंहिंजे लाइ काफ़ी। अच्छा महाराज तव्हां चओ था त ॾिनमि। ईअं न, संकल्प कयो। जीअं हथ में जल खई, राजा शुक्राचार्य खे टकटकी लॻी ऐं चए तू एॾो सुंदर, एॾो बढ़िया प्यारो, इनखे कॾहिं हिते इलाइक़े में ॾिठो न आहे। नेत्र बंदि कई, ध्यान में वियो त वामन रूप में साक्षात शंख चक्र गदा पदम धारण करियल भगवान श्री विष्णु नारायण जा दर्शन थिया। एतिरो ॾिसी करे बि शुक्राचार्य मना तो करे, खबरदार बली, ए छलिया तई छलिया, ए साक्षात श्री विष्णु भगवान आयो तई, इनके दान न ॾिजा। बली महाराज रोण लगा। गुरुजी हे भगवान, हा हा साक्षात भगवान आ। भगवान थी मुखों मांगे तो याचक ठही आयो आहे। अरे हे तो चाहे तो थप्पड़ हणी भी मुखों वठी तो सके। मूं जहिड़ा करोड़े हे प्रलय करे छॾे अनंत लोकन जी, वो भगवान याचक ठही आयो आहे। गुरुजी मूंखे क्षमा कजो, अज मां तव्हांजो वचन पालन न कंदुमि। अच्छा तो मां तोखे शाप तो ॾियां, तुंहिंजी श्री ऐश्वर्य धन संपत्ति राज नष्ट थी वेंदे। चई सदा नष्ट थी वञे। महाराज मां गरीब थी वञा करोड़ जन्मनि में, लेकिन हे अहिड़ा भगवान मुंहिंजे दर ते बीठा आहिनि, मां उन्हनि खे वापसि मोकिलियां। ओहो ऋषि मुनि संत महात्मा गदगद थी विया। चारों तरफ़ बलीअ जी जय जयकार करण लॻा त कमाल आहे। अरे अॼु जंहिंजे दरवाजे ते राजा बलीअ जे अनंत लोकन जो मालिक याचक ठही आयो आहे, घुरी करे तो वठे। पिता ॾिसो हाणे कथा ॿुधो। हिरण्यकश्यप पिता जो चवण प्रहलाद महाराज न मञो, भगवान जी भक्ति कई। विभीषण पंहिंजे वॾे भाउ रावण जो चवण न मञो, भगवान राम जे शरण में आया। तॾहिं अॼु राजा बली भी पंहिंजे गुरुअ जो चवण न मञो। त गुरु उहो हूंदो आहे जेको भगवान सां जोड़े, जेको तोड़े उहो सचो गुरु नथो थी सघे। इहो चई करे बली महाराज भगवान जी शरण वरती।
और सब जय जयकार करण लगा, भूरी भूरी प्रशंसा करण लगा बली महाराज जी कि धन आ बली तुझे द्वारे ते सभिन खे दान ॾियण वारो अॼु दान वठण वारो वठण जे लाइ आयो आहे। तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली, ओ भगत भर दे रे झोली। हो तेरा होगा बड़ा एहसान के युग युग तेरी रहेगी शान, भगत भर दे रे झोली, ओ भगत भर दे रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली, ओ भगत भर दे रे झोली। डोल उठी है सारी धरती देख रे, डोला गगन है सारा। डोल उठी है सारी धरती देख रे, डोला गगन है सारा। भीख मांगने आया तेरे घर, जगत का पालन हारा रे, जगत का पालन हारा। प्यारे भीख मांगने आया तेरे घर, जगत का पालन हारा रे, जगत का पालन हारा। मैं आज तेरा मेहमान करके रे मुझसे जरा पहचान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली। आज लुटा दे रे सर्वस्व अपना, मान ले कहना मेरा। आज लुटा दे रे सर्वस्व अपना, मान ले कहना मेरा। मिट जाएगा पल में तेरा जन्म जन्म का फेरा रे, जन्म जन्म का फेरा। तू छोड़ सकल अभिमान अमर कर ले रे, तू अपना दान भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली, ओ भगत भर दे रे झोली। बोलो बलि जी महाराज की जय, श्री वामन भगवान की जय। जी आचमन कयो राजा बलिय शुक्राचार्य महाराज ने टूटीअ में घुसिया कि जल ॿाहिर ही न निकिरे। भगवान हिकिड़ी नंढी सी तीली खई, तिनको खयो, जीअं विधो त हिकिड़ी अखि फूटी पई, हिकिड़ी अखि वई शुक्राचार्य जी, ॿाहिरि निकिता त हिकिड़ी हेडलाइट बंदि। तरी पछताइण लगा, दान देवे कोई दान लेवे कोई, फोकट में हमने अपनी आंख खोई। चओ हरे राम। लेकिन ॿियनि ग्रंथनि में शास्त्रनि में पुराणनि में वर्णन ईंदो आहे कि वही शुक्राचार्य महाराज हिकु बार समुद्र के किनारे ते कमल के पुष्पन से भगवान की जॾहिं स्तुति कई आहे, पूजन किया आहे, तो भगवान नारायण विष्णु कृपा करे अड़े के भी अड़े कम करण हो पो भी उन जो सुंदर नेत्र भगवान वरी ठाए छो, उनकी अख वापस दे छॾी। बोलो भक्त वत्सल भगवान की। केॾा दीन बंधु ॾिसो भाई, हाँ भक्त के बिगाड़न वारो, गलत राह दिखाण वारो गुरु थी करे वो भी भगवान उन ते स्तुति ते प्रसन्न थिया। अड़ा श्री भगवान उन जो भजन कयो, उनके पंहिंजो बणायो भाई, उनके याद करे तो ॾिसो। एक दाव भगवान तरफ भी तो लगायो, जिंदगी गुजारे छड़ी संसार जे तरफ, कम से कम
साल खन भगवान ते भरोसो करे ॾिसो, 6 महीना करे ॾिसो, अरे भाई 3 महीना कयो, न त हिकिड़ो सिंधी चालीहो करे ॾिसो कि 40 ॾींहं तुंहिंजे भरोसे तो साईं प्रेम कंदासीं, तू ही सर्वस्व है। मीरा वांगुरु भक्ति कंदासीं, प्रहलाद वांगुरु 40 ॾींहंनि जो त दाव खेॾी ॾिसो भाई। 40 ॾींहंनि में तव्हांखे भगवान एहसास न कराइनि त छॾे छॾियो, गारंटी आहे भगवान ख़ुदि तव्हांजी आत्मा खे अनुभव कराईंदा कि भगवान ॾिसो तव्हां सां गॾु आहिनि, सदा गॾु आहिनि, अंग संग सहाय आहिनि, कृपालु आहिनि, दयालु आहिनि, पंहिंजा आहिनि। हरे राम हरे कृष्ण। भगवान तुरंत आचमन करे विराट रूप धारण कयो, हिकिड़ो पग खयो, ॿियो पग खयो, 3 लोक नापे छॾिया, ब्रह्म लोक तक भगवान जो चरण कमल पहुची वियो। ब्रह्मा जी दोहन कयो त गंगा मैया ठही वई, बोलो गंगा मैया की जय। 3 पग बची वियो, भगवान चवण लॻा बली ॾाढी ढींगू पियो हाके, 3 पग काथे रखां। इहो नज़ारो जेॾी महिल ॾिठो न राजा बलीअ जी धीअ रत्नावली, पहिरों बटक बामन रूप में ॾिठई त ईअं पियो लॻे मां हिनखे खीर पीआरियां। आहा, भगवान चयो तथास्तु माता। वरी भगवान विराट रूप धारण करे जेॾी महिल बलीअ खे पूरो 2 पेरनि में 3 लोक वठी छॾिया, चएती अहिड़ो तो गुस्सो अचे जेकर जहर पीआरियां। भगवान चयो तथास्तु। उहा ई अॻिते हली करे केरु बणी? पूतना बणी। चओ हरे राम। भावग्राही जनार्दन। भगवान चयो माता तू ॾिसे तहां मां तुंहिंजे पिता ते केॾी करुणा तो कयां, कृपा तो कयां। केरु सम्झी सघंदो भगवान जी लीला? कमलापति कमला नहीं जाना। लक्ष्मी माता भी भगवान खे नथी सम्झी सघे त केरु सम्झंदो? हरे राम। तॾहिं 3 पग में बली महाराज चयो प्रभु 2 पगनि में तव्हां सॼो दान वठी छॾियो, हा त हिन दास खे छो बचाए रखियो अथव? सभु कुझु तव्हांजो आहे त मूंखे छॾे छॾींदो छा? प्रभु ये 3 चरण मुंहिंजे मस्तक ते रखो। भगवान जा नेण भरिजी आया, रस्सी ॿधी भगवान छोड़े छॾी। आकाश में प्रहलाद महाराज आदि पितर अची विया, भगवान जी प्रार्थना करण लॻी आहे त प्रभु तव्हां हिन जे मस्तक ते चरण रखियो आहे, इहो सौभाग्य त असांखे बि न मिलियो प्रभु। ओहो तव्हां ॾाढी कृपा कई आहे। प्रहलाद महाराज चए थो तव्हां मूंखे गोद में विहारियो, तव्हां मूंखां वरदान घुरियो त मां तव्हांखे इहो ई चयो कि तव्हां मूंखे गोद में विहारियो आहे, गांइ वांगुरु चटे रहिया हो। छा इहो ब्रह्मा जी खे सुख आहे? न। शिव जी खे सुख आहे? न। उहो सुख मूंखे मिली रहियो आहे। पर हे भगवान तव्हां त पंहिंजो चरण कमल अॼु हिन बलीअ ते रखी करे कृतार्थ करे छॾियो आहे। असां बारंबार तव्हांखे वंदन था कयूं। चओ हरे राम। भगवान चयो बली वरदान घुर। अमोघ भक्ति जो वरदान घुरियो बली महाराज। भगवान चवनि था तूं नथो कुझु घुरे, मां तोखे ॾियां थो। अगलो राजा इंद्र तूं बणंदे। हे राजा इंद्र जो समय कार्यकाल पूरो थिए, अगलो राजा तूं आहे। उन खां पहिरियों सुतल लोक जो राज कर, सुतल लोक में तूं राजा बणंदे। तॾहिं बली महाराज चवण लॻा प्रभु हाणे मुंहिंजे बि मर्ज़ीअ जो हिकिड़ो वरदान ॾियो। कहिड़ो? कि मां जीअं द्वार खोलियां तव्हांजो दर्शन थिए। भगवान चवनि था द्वार ते केरु बीहंदो आहे भाई? द्वारपाल, मतलब असां वॉचमैन ठही वियूं। हाँ श्री हरि प्रबोधनी एकादशी ईंदी आहे न भाई, उन खां पहिरियों जा जेके चतुर्मास थींदा आहिनि उहे भगवान योग निद्रा कंदा आहिनि वैकुंठ में। पर ये त लीला आहे, बलीअ वटि पहिरो ॾींदा आहिनि भगवान। रावण आयो हिकु बार लड़ाई करण बलीअ सां, फूक हणी करे भगवान अहिड़ो परे भॼाए छॾियो, रावण जो अतो पतो ई न मिलियो, ॿियों बार आयो ई कोन। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।